सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिहत खाते जे मुलाज़िमनि जो रिस्क अलाउंस बंदि थियण ख़िलाफ़ एहतिजाज जारी आहे। डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल अमले मुख़्तलिफ़ शहरनि में ऑपीडीज़ जो बाइकॉट करे एहतिजाजी मुज़ाहिरा कया। लेडी हेल्थ वर्कर्स पोलियो मुहिम जो बाइकॉट करे छॾियो। शिकारपुर में हेल्थ मुलाज़िमनि रिस्क अलाउंस ऐं टाइम स्केल न मिलण ख़िलाफ़ पोलियो मुहिम जो बाइकॉट करे रुबीना अब्बासी, कूंज महर, अब्दुल रहमान शर ऐं रांझन शेख यमीना जी अॻवानी में DHO ऑफिस खां MS ऑफिस ताईं रैली कढी। थटे में डॉक्टर पैरामेडिकल अमले ऐं लेडी हेल्थ वर्कर्स पोलियो मुहिम जो बाइकॉट करे ऑपीडी बंद करे छॾियूं। मुलाज़िमनि अशरफ खुश्क, अब्दुल करीम भान, हाजी असद खुश्क ऐं ॿियनि जी अॻवानी में सिविल सर्जन ऑफिस खां अस्पताल जे मेन गेट ताईं रैली कढी नारेबाज़ी कई। मेपुर वठोरो में सिहत खाते जे मुलाज़िमनि मुतालबनि जी मञता लाइ ऑपीडी समेत पोलियो जी ड्यूटी जो बाइकॉट करे डॉक्टर यूसुफ खटी, बतूल ख्वाजा, राजा रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी। नसीराबाद में पैरामेडिकल स्टाफ जे सर ते कोरोना रिस्क अलाउंस न ॾियण ख़िलाफ़ रूरल हेल्थ सेंटर खां तालुका प्रेस क्लब ताईं सिहत खाते जे मुलाज़िमनि खुदा बख्श, हफीज़ा बुघियो, रुखसाना रीपर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी वई। ओबावड़े में तालुके अस्पताल जे पैरामेडिकल स्टाफ पारां सलीम मलिक, फतेह मोहम्मद भुट्टो, आफ़ताब जुमानी ऐं सुमेरा यूसुफ जी अॻवानी में ऑपीडी ऐं पोलियो जो बाइकॉट करे अस्पताल जी तालाबंदी करे रैली कढी वई। कश्मीर जे तालुका अस्पताल जे डॉक्टर्स, लेडी हेल्थ वर्कर्स, नर्सन ऐं पैरामेडिकल अमले पारां रिस्क अलाउंस बंदि थियण ख़िलाफ़ ऑपीडी समेत पोलियो मुहिम जो मुकम्मल तौर बाइकॉट कंदे अली नवाज़ चाचर, अर्श मोहम्मद नाइज, नज़ीर अहमद टामरी ऐं शकील दायो जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। टंडेजाम, खेसाना मोरी, मूसा खटियाण ऐं ॿियनि भरपासे वारनि इलाइक़नि में पैरामेडिकल अमले पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे ऑपीडीज़ जो बाइकॉट कयो वियो। टंडेजाम में पैरामेडिकल अमले पारां डॉक्टर नवीद मेमन, डॉक्टर मदीहा ऐं शाहिदा जी अॻवानी में रूरल हेल्थ सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। बाटे में सिहत खाते जे मुलाज़िमनि जे गॾियल इतिहाद ग्रैंड हेल्थ अलायंस सिंध जे सर ते हेल्थ सेंटर में ऑपीडी ऐं पोलियो मुहिम जो मुकम्मल बाइकॉट करे डॉक्टर मुकेश लाल, अज़ीज बिरोही, डॉक्टर मुमताज बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। पिंगरियो में रिस्क अलाउंस बंदि थियण ख़िलाफ़ पैरामेडिकल स्टाफ, डॉक्टर्स ऐं लेडी हेल्थ वर्कर्स पोलियो मुहिम जो बाइकॉट करे एहतिजाज कयो। ॾई शहर जे बुनियादी सिहत मर्कज़ में लेडी हेल्थ वर्कर्स पोलियो मुहिम जो बाइकॉट करे खदीजा जमाली, सकीना ऐं शरीफा जी अॻवानी में अस्पताल जे गेट अॻियां धरणो हयो।